यहाँ माई पंजे भाग वही होंगी, तू टेंशन न हो। होता हिले यूं तेरे माँ बच्चे कितनी बरसात रहती है। चक्कर खाने से भूषण ये तड़का पी क्या इन माइकल नार के खत्म करे छलियो मुके खाया जा वक्त केर होया थे सोट ओडी माल त जाबर है गुलशेर वा असांजा दुश्मन लिखियल है जैसे ताईं ये ज़ाहिर न था थियन तेसी ताईं असां कुछ भी नथा करे सघूं कुछ बि न ख़बर नथी पवे त केर पंहिंजो आहे केर परायो केर सॼण आहे केर दुश्मन कंहिं में हथ विझो सुभाणे जेकॾहिं माई गुलनार जाकर खान खे हथ अची थी वञे ऐं जेकॾहिं असांजे ख़िलाफ़ वात खोले थी त पोइ मां पूरे तहलके जे मस्जिद मां पाक किताब खणी मथे ते रखी तुंहिंजे मथां ॾाका वधी चढ़ींदोसीं पुटु। अरे मूंखे सभु ख़बर आहे हिन तर में ॻोठ में तोखां वधीक कमीनो कूड़ो केतिरा नाला तुंहिंजा वठनि पेस्तनि जो कर ॿियो केरु आहे ई कोन। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सांवल ते हिकु भेरो ॿीहर वार थी चुका है दोस्तों। तो पंहिंजा वेरी जी ज़बरदस्त अपडेट्स खणी हाज़िर थी चुका आहिनि दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त इहो जेको हसीना बेगम वारो ज़हर ॾियण वारो हूंदो त उहो हिकु इतफ़ाक़ हूंदो, हिकु ख़्यालु हूंदो त ईअं ई थियो दोस्तों। हसीना बेगम जो उहो जेको हुयो त ख़ौफ़ हुयो जेको हुनजे ज़हन में तरी आयो ऐं हुनखे ख़्वाब थी साम्हूं आयो दोस्तों। ऐं ॿी अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं त जीअं चाकर खान सां सांवल जेको आहे मिलण जे लाइ आयो दोस्तों। ऐं सांवल ॾिठो त हीउ पंहिंजे पीउ जी क़बर ते फातिह खानी करणु आयो आहे त उते ई हू मिलण लाइ हुनजे भरिसां वञी बीठो। ऐं चाकर खान जीअं ई क़बर तां मोटी करे अॻिते आयो दोस्तों त इतफ़ाक़ सां फायर थिए थो ऐं जेको आहे त चाकर खान खे जेका गोली लॻे थी दोस्तों। ऐं गोलीअ जो शक जेको आहे त वरी बि हुननि जो जेको सांवल ते वञे थो ऐं सांवल जे मथां हुनजा माण्हू जेके चाकर खान जा फायर कनि था। ऐं चाकर खान खे बि ईअं लॻे थो त मुंहिंजे मथां जेको आहे त सांवल फायर कयो आहे दोस्तों। त हिकु भेरो ॿीहर जेको आहे सांवल दुश्मननि जी चाल जो शिकार थी वियो आहे दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चाकर खान खे कुझु बि कोन थींदो दोस्तों। चाकर खान जेको आहे त बची वेंदो ऐं हुनजो शक जेको आहे त वरी बि जेको आहे त मुंदल हूंदो दोस्तों। त हुनजो शक जेको आहे त सिधो सांवल ते न वेंदो ऐं उन्हनि खां पुछा कंदो त मूंखे हिते खणाइण वक़्तु जेके खणी आया अस्पताल में हू केरु हुया त हू चवंदा त जाबिर ऐं जाबिर जा सोट हुया जेके तोखे खणाए अस्पताल में छॾियो अथऊं। तंहिं ते हू चवंदो त शक मां कंहिं ते कयां, आख़िर सांवल ते कयां या कंहिं ते कयां। हीअ जेको आहे त शक अञा मुंदल हूंदो जेको आहे त चाकर खान जे दोस्तों। ऐं ॿिए पासे जेको आहे त सांवल बि सोचींदो त दुश्मन जेको आहे त टियों इल्ज़ाम मुंहिंजे मथां आणी विया आहिनि दोस्तों। ॾिसूं था दोस्तों हाणे सांवल जेको आहे त चाकर खान खे कीअं थो मुतमिन करे। चाकर खान जॾहिं बची जेको सांवल जे साम्हूं ईंदो त सांवल ॾिसंदो कीअं थो हुनजे साम्हूं कंधु खणे। छो त दुश्मन हुनखे जेको आहे त एतिरे घेरे में आणी आहिनि जो हू पाण छॾण में कामयाबु नथो थी सघे दोस्तों। ॿिए पासे दोस्तों हसीना बेगम जाबिर जी चाल इहा ई हूंदी त असां जेको नौकिरानी गुलनार खे मारे सघूं जीअं राज़ उन जे सीने में ई दफ़न थी वञनि दोस्तों। त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। हलूं था वरी न्यू अपडेट में मिलंदासीं दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।